तलहार में गैस की लोड शेडिंग खिलाफ समाजी अगवाणन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुतालबो किया है तो तलहार में गैस की फराहमी के यकीनी बनाए वने। मातली प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेरिन चयो तो तलहार जो गैस मातली अंसारी शुगर मिल्स के दिनों पे वने, जै सबब हर वक्त गैस की लोड शेडिंग थी रही है, पर अफसोस जो को भी नोटिस वठण लाइ तैयार ना है। हिन नाला इख्तियारन का मुतालबो किया है तो मातली के गैस दई शेरिन की परेशानी के खत्म कयो वने। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक पारां अलामती तौर तडू विछाए कुल पढ़ी एहतजाज कंदे मुतालबो कियो वियो आहे त कोटड़ीअ जे शहरनि खे पीअण जो साफ़ पानी फराहम कयो वञे। हिननि चयो त कोटड़ी साइड जे 20 खां मथे कॉलोनियुनि में पीअण जे पाणीअ जी खोट उतां जे रहवासियुनि जो चीण जंजाल करे छॾियो आहे। उन मौक़े ते अॻवाणनि अब्दुल सत्तार, अली अहमद चांडियो, पुनल चांडियो ऐं ॿियनि जो चवणु हो त साइट जी खुदा जी बस्ती, बबर स्टॉप, अबड़ा चौक, मुस्लिम टाउन, मिस्किन कॉलोनी समेत 20 खां मथे कॉलोनियुनि जा रहवासी सख़्त परेशान आहिनि। पाणीअ जो मसलो हल न कयो वियो त सख़्त एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद में हटड़ी थाने जे बागड़ी बिरादरीअ जे रहवासियुनि पुट जी गुमशुदगी ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो आहे त गुम नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। प्रेस क्लब अॻियां कन्या बागड़ी, जानकी बाई ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त संदन नौजवान बाबू बागड़ी कराचीअ जे इलाइक़े गुलज़ार हैदरीअ में फ्रूट खपाईंदो हो, जेको पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। हिननि IG सिंध खां मुतालबो कयो त पुलिस जी मदद सां असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। टुल बरसात अगवाणी में अगवा थी वियल नूनारी बिरादरीअ जे नौजवान की बाज़ियाबीअ जे लाइ संदसि वारिसनि एहतजाज कंदे मुतालबो कयो त असांजे नौजवान मेहरान नूनारीअ जे अगवा खे केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि, पर पुलिस उन जी बाज़ियाबीअ जे लाइ के बि जोगा उपाउ नाहिनि वरिता। हिननि IG सिंध खां मुतालबो कयो त पुलिस खे ख़ासि हिदायतूं ॾेई असांजे नौजवान खे बाज़ियाब कराइण में मदद कई वञे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ अगवाणनि जो चवणु हो त पुलिस जी नाअहली सबबि हिन वक़्त ताईं संदन नौजवान बाज़ियाब न थी सघियो आहे, जेका ज़्यादती आहे। हिन नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह में सिहत खाते तरफ़ां हिफ़ाज़ती टुकनि जो आलमी दिहाड़ो मल्हाए रैली कढी वई। DC ऑफिस का डिप्टी कमिश्नर शहरयार गुल मेमण, DHO दौलत जमाली, अमजद भट्टी, नसरुल्ला डाहिरी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि जो चवणु हो त सभिनी खे घुर्जे त हू पंहिंजे ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका लॻाराइनि त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ रही सघे। शिदातकोट पुलिस 3 महीना अॻु लाकअप तोड़े फरार थी वियल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। DSP शिदातकोट यार मोहम्मद रिंद पंहिंजी ऑफिस में SHO A सेक्शन तुफ़ैल अहमदाणीअ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 3 महीना अॻु A सेक्शन थाणे जे लाकअप खे खाट हणी क़तल केस में गिरफ़्तार थियल जवाबदार फरीद मक्सी जेल मां फरार थी वियो हो, जंहिंखे ॻुझी इतला ते SHO A सेक्शन तुफ़ैल अहमदाणी गिरफ़्तार कयो आहे। DSP यार मोहम्मद रिंद मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदार फरीद मक्सी 2013 में अब्दुल सत्तार खोसो के कत्ल कयो हुयो, जेको 3 महीना अॻु लाकअप तोड़े फरार थी वियो हो।